Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. सिंध हाई कोर्ट वॾे वज़ीर मुराद अली शाह सूधो काबीना जे समूरनि मेंबर्स जी पघार बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह ज़राअत ऐं फाइनेंस खाते जे सेक्रेटरीज़ जूं बि पघारूं बंदि करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर बेंच तरफ़ां मार्केट कमेटीअ जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन जारी न करण वारे केस में गैर मामूली हुकुम जारी। अदालती हुकुमनि ते अमल लाइ मोहलत घुरंदड़ एडिशनल एजी मथां सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त मार्केट कमेटीअ जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन मिलण ताईं सिंध काबीना जी बि पघार बंदि रहंदी। केस ते ॿुधणी 11 मई ताईं मुलतवी। सिंध काबीना कोरोना जो फैलाव रोकण लाइ पाक फ़ौज खां मदद वठण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाक फ़ौज कोरोना SOPC अमल यकीनी बनाइण लाइ सिविल इंतज़ामिया जी मदद कंदी। सिंध सरकार फ़ौज जी तलबीअ लाइ वफ़ाक़ी घरू खाते खे ख़त लिखी छॾियो। काबीना तरफ़ां ड्यूटी दौरान कोरोना विखे फ़ौत थींदड़ मुलाज़िमनि जे वारिसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो ॾियण जी बि मंज़ूरी। वज़ीर आला हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त इहो मुआवज़ो मुस्तक़िल तौरु कॉन्ट्रेक्टी मुलाज़िमनि खे बि ॾिनो वेंदो। सिंध में कोरोना जा केसिस वधण ते निजी तौरु ख़ानगी यूनिवर्सिटीज़ सिंध टेक्निकल एजुकेशन ऐं रिसर्च सेंटर 17 मई ताईं बंदि करण जो नोटिफिकेशन जारी। सिंध हुकूमत अदालतुनि में आम नोयत जा केसिस मुलतवी करण जी दरख़्वास्त करे छॾी। कानून बाबति सलाहकार मुर्तज़ा वहाब सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे ख़त लिखी चयो आहे त आम नोयत जा केसिस मुलतवी करण सां जजिस, वकीलनि ऐं साइलिन जो तहफ़ुज़ मुमकिन थी सघे थो। समूरे मुल्क में 8 खां 16 मई ताईं सयाहती माॻ बंदि कया वेंदा। वफ़ाक़ी घरू खाते NCOC जे फ़ैसिलनि तहत नयूं गाइडलाइंस जारी करे छॾियूं। ईद जी मोकलुनि दौरान पब्लिक पार्क्स, होटल्स ऐं शॉपिंग मॉल्स मुकमल तौर बंदि हूंदा। एतिकाफ़, शब क़दर ऐं जुमतुल विदा जे मौक़े ते SOPs तहत इबादत कई वेंदी। जाली बैंक अकाउंट्स केस में अहम अॻ भराई। नैब अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ 8 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जो रेफरेंस दाख़िल करे छॾियो। ऐवान सदर जो अॻूणो स्टेनोग्राफर मुश्ताक अहमद बि जवाबदार नामज़द। एहतिसाब अदालत में दाख़िल रेफरेंस मूजिबि जवाबदारनि जाली बैंक अकाउंट्स ज़रिए 8 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग कई। सिंध काबीना बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खे डिविजनल सतह ते मुंतक़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। रीजनल बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जो सरबराह चीफ कलेक्टर हूंदो। हैदराबाद ऐं कराचीअ में बिल्डिंग अथॉरिटीअ जो चीफ कंट्रोलर 20 ग्रेड जो ऑफिसर हूंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जे इजलास में टाउन ऑफिसर जो ग्रेड 11 मां वधाए 16 करण जी बि मंज़ूरी। 184 टाउन ऑफिसर्स 2010 में 11 ग्रेड में भर्ती थिया हुआ। काबीना इजलास में थर कोल ब्लॉक 1 में पावर कंपनीअ खे ज़मीन ॾियण जी मंज़ूरी। काबीना वाटर एक्ट 2020 जी मंज़ूरी ॾेई छॾी। नए कानून तहत हाणे वाटर रिसोर्सिस कमीशन वॾे वज़ीर जे मातहत हूंदी। शहदादपुर भरिसां बेरहम शख़्स पंहिंजी घरवारी ऐं 2 न्याणियुनि खे कुहाड़ियूं हणण बाद पंहिंजो बि गलो कपे छॾियो। ॻोठ रशीद आराई में वाक़ियो पेश आयो। ज़ख़्मी औरत हेरी, नींगरी राणी ऐं गुलाली तोड़े जवाबदार चेतन कोहली ॻणतीअ जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल। पुलिस बाक़ी जी जांच शुरू करे छॾी। सिंध काबीना कुता ॾाढ़नि जा वाक़िया रोकण वारे प्रोग्राम लाइ गाॾियूं ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी।
बल्दियात खाते के 24 करोड़ रुपया जारी थींदा। रेबीज़ कंट्रोल प्रोग्राम तहत रोलू कुता पकड़े गाड़ियुनि ज़रिए वेटरनरी अस्पताल मुंतकिल कया वेंदा, जिते उन्हनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। इजलास में भाण गोगड़ी ऐं अछी मख बाबति स्कीम्स लाइ सब्सिडी में वफ़ाक़ी हुकूमत जी भाईवारीअ जी मंज़ूरी। इस्माइल लाहू जी सरबराही में कमेटी क़ाइमु। ज़राअत खाते ब्रीफिंग ॾिनी त स्कीम जी निगरानी सिंध सरकार पाण कंदी। भाण ते वफ़ाक़ 75 ऐं सिंध हुकूमत तरफ़ां 25% सब्सिडी ॾिनी वेंदी। गोगड़े ते 12 रुपया फ़ी एकड़ सब्सिडी ॾिनी वेंदी। अछी मख लाइ स्कीम में 12 रुपया फ़ी एकड़ सब्सिडी मुक़ररु। पाकिस्तान में कोरोना वायरस खे वधीक 142 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 4487 नवां केसिस साम्हूं आया। कोरोना टेस्ट मस्बत अचण जी शरह 10% रही। डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना में बहितरी न आई त रहियल शहरनि में बि लॉकडाउन करे सघिजे थो। हुकूमत तोहफ़नि ऐं डोनेशन में मिलंदड़ वैक्सीन्स ते नथी भाड़े। 3 कंपनीज़ खां वैक्सीन ख़रीद करे रहिया आहियूं। कोवैक्सन खां ईंदड़ वैक्सीन नाहे मिली। वैक्सीनेशन बाबति ग़लति ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। ऑक्सीजन सप्लाई लाइ स्टील मिल्स जे ऑक्सीजन प्लांट खे बि ॾिसी रहिया आहियूं। लॻे थो रमज़ान खां पोइ ईद बि सादगीअ सां मल्हाइणी पवंदी। मुल्क में कोरोना SOPs नज़रअंदाज कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन। इस्लामाबाद में 6 ॼणा गिरफ़्तार। असिस्टेंट कमिश्नर ज़ाब्तनि जी भञकड़ीअ ते 3 रेस्टोरेंट्स ऐं 4 दुकाननि खे सील करे छॾियो। बनू में 190 दुकान ऐं 29 मार्केट्स सील। पुलिस 70 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। 122 ॼणा गिरफ़्तार। पेशावर में 40 खां वधीक दुकान सील। 160 खां वधीक ॼणा गिरफ़्तार कया विया। पेशावर के इलाइक़े हयाताबाद फेज़ 6 में मुकम्मल लॉकडाउन लागू। खैबर पख्तूनख्वा जी सिहत वारो वज़ीर तैमूर सलीम झगड़ा ख़िलाफ़ SOPs जी भञकड़ीअ ते केस दाख़िल। सुप्रीम कोर्ट FIA जे 53 मुलाज़िमनि खे फौरी फारिग करण जो हुकुम ॾेई छॾियो। DG FIA वाजिद ज़िया खां 15 ॾींहनि में अमल दरामद रिपोर्ट तलब। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त पब्लिक सर्विस कमीशन टेस्ट ऐं इंटरव्यूज़ बिना भर्ती कयल समूरनि मुलाज़िमनि खे फारिग कयो वञे। केस जी ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त FIA जी रिपोर्ट अछो चिठो पधरो करे छॾियो। हाई कोर्ट जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते असरअंदाज़ नथा थी सघनि। नून लीग MNA जावेद लतीफ़ रियासत मुखालिफ़ बयान ॾियण ते गिरफ़्तार। लाहौर जी मक़ामी अदालत जावेद लतीफ़ जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी। जावेद लतीफ़ वीडियो बयान में चयो त मुल्क में ख़राबियुनि जी निशानदही कंदड़ खे गद्दार ऐं ख़राबियूं पैदा कंदड़ खे मुहिबे वतन कोठियो वञे थो। छा सियासतदान सवाल नथो करे सघे त इदारनि में वेठल माण्हू कहिड़ो तमाशो करे रहिया आहिनि। इमरान ख़ान जहांगीर तरीन ऐं उनजे ग्रुप खे ॿीहर ॻाल्हियुनि लाइ घुरायो आहे। इमरान ख़ान केरु थींदो आहे जो इंसाफ़ ॾियण जी ॻाल्हि करे। इंसाफ़ ॾियणु इदारनि जो कमु आहे। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त पीपल्स पार्टी वटि PDM में वापसीअ जो चांस मौजूदु आहे। मौजूदा हुकूमत ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद अणटर आहे। एहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान सिविल इदारनि खे तबाह करे छॾियो। अॼु हालत इहा आहे जो हुकूमत खे मास्क पाराइण लाइ बि फ़ौज जी ज़रूरत पइजी रही आहे। मौजूदा हुकूमत सरकारी ऑफिसर्स खे कूड़नि केसिस ज़रिए हिसाए छॾियो आहे। जो मैं पहले बातें करता था इमरान को 5 साल करने दिया जाए, वो मुकम्मल एक्सपोज हों लोगों के सामने। और आज मुस्लिम लीग नून की तरफ से ये आवाज़ आ रही है। माफिया सियासत में नहीं होती, नज़रियात और सोच होती है। बड़ा डिफ़िकल्ट होता है किसी भी इत्तेहाद को चलाना, और एक दूसरे को एब्ज़ॉर्ब किया जाता है कि भाई उसकी गलती को एब्ज़ॉर्ब करो और आगे बढ़ो। अगर आप इनडायरेक्ट वे में
सिंसियर नहीं है और खुद भी तोड़ना चाहते हैं तो वो एक और बात है। सियासत में माफ़ियूं न हूंदियूं आहिनि, हिक ॿिए जूं ग़लतियूं हज़म करे अॻिते वधिणो पवंदो। हर पार्टीअ जी सोच ऐं नज़रियो अलॻि हुजण सबबि इतिहाद हलाइणु ॾुखियो हूंदो आहे। तव्हां पाण इतिहाद हलाइण में संजीदा न आहियो त इहा ॿी ॻाल्हि आहे। खुर्शीद शाह जो मौलाना फज़लुर रहमान जे बयान बाबति पुछियल सवाल ते जवाब। पीपल्स पार्टी MNA चयो त मां पहिरीं बि चवंदो हुउसि त इमरान ख़ान खे 5 साल पूरा करणु ॾिना वञनि त जीअं अवाम आॾो वाखो थी वञे। नवाज़ लीग बि हाणे साॻी ॻाल्हि करे रही आहे। अपोज़िशन खे अवामी मसइलनि ते एहतजाज जारी रखणु घुरिजे। पाकिस्तान तरफ़ां मदद वारी आछ जो भारतीय हुकूमत अञा ताईं जवाबु नाहे ॾिनो। असांखे एतिरो बि न झुकणु घुरिजे जो तौहीन महसूसु थिए। जहांगीर तरीन ग्रुप अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में 33 खां वधीक पार्लियामेंटेरियंस शामिल हूंदा। PTI जा चूंडियल नुमाइंदा जहांगीर तरीन केस में वज़ीर आज़म खे हक़ीक़तुनि खां आगाह कंदा। PTI MNA राजा रियाज़ चयो आहे त वज़ीर आज़म खे हक़ीक़तूं ॿुधाईंदासीं, चाहियूं था त शफ़ाफ़ जांच थिए। पंजाब में शुगर माफिया ख़िलाफ़ जांच कंदड़ जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम जे सरबराह डॉक्टर रिज़वान खे हटाइण जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रियनि दावा कई आहे त वफ़ाक़ी वज़ीर ख़ुसरो बख़्तियार ख़िलाफ़ 2 स्टार शुगर मिल्स में शेयर्स जी जांच शुरू थियण ते जांच ऑफिसर खे हटायो वियो। FIA टीम खे ख़ुसरो बख़्तियार खे तलबीअ जा नोटिस जारी करणा हुआ। खंड स्कैंडल जी जांच तेज़। नैब रावलपिंडी अॻूणे सेक्रेटरी वापार यूनुस ढागा खे 28 अप्रैल ते तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि नैब यूनुस ढागा खे खंड एक्सपोर्ट बाबति जांच में शामिल करण जो फ़ैसिलो कयो आहे। यूनुस ढागा खे समरीज़ सिफ़ारिशुनि, पेपरवर्क ऐं खंड जे अघनि बाबति रिकॉर्ड सूदो पेश थियण जी हिदायत। PTI MNA असलम ख़ान ऐं दुकानदारनि विच में झेड़े जो DIG ऑफिस में निबेरो। SSP ओभर ज़ुबैर नज़ीर शेख धुरिन में ठाह करायो। ॻाल्हियुनि में असलम ख़ान, अकरम चीमा ऐं MPA राजा अज़हर मौजूदु हुआ। गुज़िरियल ॾींहुं असलम ख़ान सदर मोबाइल मार्केट में दुकानदारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो हो। संदसि गार्ड्स में दुकानदारनि मथां हथियार ताणे वरिता हुआ। सिंध हाई कोर्ट सखर सिंधु दरिया ऐं केनालनि में मेहुनि खे विंजारण ते पाबंदी लॻाए छॾी। कपरनि ते मेहूं आणींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम। सखर शहर मां मेहुनि जा वाड़ा मुंतक़िल करण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान DC रिपोर्ट पेश कंदे चयो त सिंधु दरिया ऐं केनालनि तरफ़ मेहुनि जा लंघ बंदि कया आहिनि। कैटल कॉलोनी जे प्लॉट्स जी अलॉटमेंट सिविल जज जी निगरानी में 4 मई ते कई वेंदी। कराची में IG सिंध जी ऑफिस आॾो पाण साड़ींदड़ मीरपुर ख़ासि वासी सब इंस्पेक्टर मुज़फ़र चांडियो ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। आपघात कंदड़ पुलिस एहलकार जे भाइटे सफ़दर चांडियो मूजिबि मुज़फ़र चांडियो पुलिस ऑफिसर जे रवैये खां तंग थी इंतहाई क़दम खयो। IG सिंध मामले जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। ऐं सिंध हाई कोर्ट सखर सिंध जे क़ब्रिस्ताननि तां कब्ज़ा ख़तमु कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। रोहड़ी, घोटकी ऐं ठरी मीरवाह में बरसातुनि ते क़ब्रिस्ताननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत DCs खे कब्ज़ा ख़तमु कराइण जो हुकुम ॾींदे 20 मई ते अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती।